पाकिस्तान की मेज़बानी हेठ शंघाई सहकार तंजीम जो सरबराही इजलास चीन, भारत, रूस, ईरान, किर्गिस्तान, काज़ाकिस्तान, उज़्बेकिस्तान, ताजिकिस्तान और बेलारूस जा वफ़द इस्लामाबाद पहुंची विया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां इस्लामाबाद पहुतल परॾेही मेहमाननि जे मान में आजियाणो। वज़ीर-ए-आज़म चीन, रूस, बेलारूस, काज़ाकिस्तान, उज़्बेकिस्तान और ताजिकिस्तान के सरबराहन की आजिया कई। वज़ीर-ए-आज़म आजियाणे में भारतीय परॾेही वज़ीर जयशंकर और ईरान के नायब सदर के भी भलीकार चयो। इस्लामाबाद पहुतल मंगोलिया जो वज़ीर-ए-आज़म सुभाणे वारे इजलास में मुबसर तौर शिरकत कंदो। कॉन्फ्रेंस के मौके ते इस्लामाबाद शहर के कुंवार जियां सिंगारियो वियो। सिक्योरिटी जा सख्त इंतजाम। SCO सरबराही इजलास में शिरकत लाइ पहुतल मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि जूं सियासी ऐं अस्करी क़यादत सां मुलाक़ातूं। सदर आसिफ ज़रदारी सां चीनी वज़ीर-ए-आज़म जी मुलाक़ात। चीन ऐं पाकिस्तान विच में स्ट्रेटेजिक सहकार खे वधीक हथी ॾियण ते इत्तिफ़ाक़। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त चीन सां दोस्ती पाकिस्तान जी परॾेही पॉलिसीअ जो अहम हिसो आहे। पाक चीन दोस्तीअ जा दुश्मन सीपेक मनसूबनि खे मुतासिर करण जी कोशिश करे रहिया आहिनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां ताजिकिस्तान ऐं बेलारूस जे हम मनसबनि जूं मुलाक़ातूं। क़ौमी असैम्बलीअ जे स्पीकर अयाज़ सादिक़ ऐं चीनी वज़ीर-ए-आज़म विच में भी मुलाक़ात। पाक चीन वापारी लाॻापा वधाइण ते इत्तिफ़ाक़। चीनी वज़ीर-ए-आज़म जे चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिज चीफ सां भी मुलाक़ात। चीनी वज़ीर-ए-आज़म तरफ़ां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज जे किरदार जी वाखाण कई। बेलारूस के वज़ीर-ए-आज़म की आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर से मुलाकात। इलाकाई और सिक्योरिटी सहकार वधाइण ते ॻाल्हि ॿोल। ISPR जो चवण आहे त आर्मी चीफ आलमी और इलाकाई मामलन में बेलारूस के पाकिस्तान से सहकार की वाखाण कई। बिन्ही मुल्कन विच में फौजी सहकार के मजबूत करण की ख्वाहिश जो भी इज़हार। बेलारूस के वज़ीर-ए-आज़म इलाकाई अमन और इस्तेहकाम लाइ पाक फौज के किरदार के सारायो। मोज़िज़ मेहमान पारां दहशतगर्दी खिलाफ जंग में पाक फौजी कुर्बाननि जो एतराफ़। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। बिलाल हाउस पहुचण ते बिलाल भुट्टो ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान जी आजियां कई। बिन्ही अॻवाणनि में मुलाक़ात दौरान शमी आइनी तरमीम समेत मुल्की सियासी मामलनि ते ॻाल्हियूं। बिन्ही अॻवाणनि जो चवणु आहे त SCO इजलास खिते जे इस्तेहकाम में मददगार साबित थींदो। बिलाल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आइनी अदालतुनि जो मैंडेट अवाम ॾिनो आहे। मुखालिफ़त ज़ाती पसंद ऐं नापसंद जी बुनियाद ते कई पई वञे। छवीं आइनी तरमीम की मंजूरी लाइ क़ौमी असैम्बली और सेनेट जा इजलास 17 अक्टूबर ते तलब। पार्लियामानी मामलनि वारी वज़ारत मूजिब इजलास घुराइण जी समरी वज़ीर-ए-आज़म ॾांहुं मोकिली वई आहे। सदर की मंजूरी खां पोइ क़ौमी असैम्बली जो इजलास 17 अक्टूबर ते शाम 4 वॻे और सेनेट इजलास 3 वॻे तलब कयो वेंदो। आइनी तरमीम ते सियासी पार्टियुनि विच में मुशावरती अमल जो हतमी दौर शुरू। पार्लियामानी कमेटी जो अहम इजलास सुभाणे शाम जो 4 वॻे थींदो। 26 आइनी तरमीम बाबत ड्राफ्ट खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जे परॾे में मौजूद मेंबर्स खे पाकिस्तान पहुची इजलासनि में शिरकत खे यकीनी बणाइण जी हिदायत। अडियाला जेल में डॉक्टरनि जी टीम बानी PTI जो चेकअप कयो ऐं ॿुधायो वियो त हू सेहतमंद आहे। अॼु शाम 4 वॻे अडियाला जेल में 2 डॉक्टरनि PTI बानी जो चेकअप कयो। डॉक्टरनि में ENT ऐं तिबी माहिर भी शामिल हुआ। PTI चेयरमैन बैरिस्टर गौर चयो आहे त खेनि ॿुधायो वियो आहे त PTI बानी सेहतमंद आहे। हुन अॼु 1 कलाक वर्जिश पिणु कई आहे। संदसि मेडिकल रिपोर्टूं जल्द शेयर कयूं वेंदियूं। कारकुननि जो शुक्रगुज़ार आहियां जेकी बानी जी सेहत बाबति ॻणितीअ जो इज़हार कनि पिया।
लाहौर जी खांगी कॉलेज में शागिर्दियाणी सां मुबैना ज़्यादती ख़िलाफ़ शागिर्दनि जो पंजाब असेंबली ॿाहिरां धरणो। ॿियनि शहरनि में बि एहतजाज। शागिर्दियाणी सां मुबैना ज़्यादती वारो मामलो पंजाब असेंबली पहुची वियो। सूबाई वज़ीर उस्मा बुखारी पारां मुख़ालिफ़ धुर मेंबर्स खे सियासी कॾहिं कोठण ते ऐवान में गोड़। उस्मा बुखारी चयो आहे त शागिर्दियाणी जा वारिस मामले खे लिकाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। वज़ीर आला मरियम नवाज़ मामले जी जांच लाइ कमेटी जोड़ी आहे। रिपोर्ट बाद कार्रवाई कई वेंदी। मीरपुर ख़ास पुलिस हथां 26 ॾींहं अॻु जाली मुक़ाबले में क़तल कयल डॉक्टर शाहनवाज़ जी क़बर कुशाई करे जुज़ा वरिता विया ऐं एक्सरे कढिया विया। जुडिशियल मैजिस्ट्रेट उमरकोट जी निगरानी में डॉक्टर शाहनवाज़ जी क़बर कुशाई करे लाश जा 13 जुज़ा वरिता विया। 3 जुज़ा DNA लम्स मोकिलिया वेंदा। 10 जुज़ा केमिकल लैब कराची मोकिलिया वेंदा। डॉक्टर शाहनवाज़ ते तशद्दुद जी तस्दीक लाइ लाश जे मुख़्तलिफ़ वॾनि जा एक्सरे पिणु कढिया विया। डॉक्टर्स जी टीम पोस्टमार्टम बाद जुज़ा खणी रवानी थी वई। शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस में गिरफ्तार वधीक 2 जवाबदारनि की जमानत मंजूर। अदालत जवाबदार शेरू शेख और रमज़ान शेख की 2 लाख रुपयनि एवज़ जमानत मंजूर कई। करमुल्ला महर जो चवणु आहे त अदालत मां इंसाफ़ की उम्मीद है। रूपोश मुख्य जवाबदार के गिरफ्तार कयो वञे। मलीर वेझो K4 मनसूबे मां करोड़ें रुपयनि जे लोह चोरीअ जो एडिशनल IG नोटिस वरितो। DSP बिन कासिम मुमताज़ मक्सी, SHO स्टील टाउन असगर कंगो, SHO बिन कासिम फरमानशर ऐं ॿिया मुअत्तिल चार्ज छॾण जो बि हुकुम। KTN न्यूज़ जी ख़बर ते एडिशनल IG DIG ओभर खे जांच जो हुकुम ॾिनो। ज़रीन मुताबिक़ K4 मनसूबे मां पुलिस जी सरपरस्तीअ में लोह चोरीअ में मुलविस सहूलतकार माफ़िया ख़िलाफ़ वॾी कार्रवाई जो इम्कान आहिनि। हैदराबाद में सिंधु नवाज़ ऐं हमज़ा चांडो की गिरफ्तारी लाइ संदन घरनि ते चढ़ाई। डंदचक छिकताड़। कासमाबाद में सिंधु नवाज़ गांगरो ऐं हमज़ा चांडो की गिरफ्तारी लाइ पुलिस घर ते चढ़ाई कई। क़ौम परस्त कारकुननि ऐं पुलिस एहलकारनि विच में डंदचक छिकताड़ वारी सूरतहाल पैदा थी वई। SHO कासमाबाद चयो त अदालत के हुकुम ते घर खाली कराइण आया आहियूं। कोर्ट जो बैलिफ बि गॾु आहे। सिंधु नवाज़ चयो त असांजे घर जो केस अदालत में हली रहियो आहे। पुलिस बिना ॿुधाइण जे घर में दाख़िल थी हिरासा कयो। राउंड पुलिस जे 1 महीनो अॻु अगवा थियल 2 मुक़विन खे बाज़ियाब कराइण जे दावा। पुलिस जो चवणु आहे त मुक़वी अब्दुल लतीफ़ मस्तोई ऐं अता मोहम्मद मस्तोई खे मुक़ाबले में बाज़ियाब करायो वियो आहे। ॿिन्ही ॼणनि खे खंभड़ा थाणे जे हद मां ज़मीन तां अगवा कयो वियो हो। खिलाई सियारे जुपिटर जे चंड यूरोपा ते तहक़ीक़ लाइ मिशन मोकिले छॾियो। यूरोपा किल्पर मिशन 6 सालनि बाद 2030 में जुपिटर जे चंड यूरोपा ते पहुचंदो। यूरोपा किल्पर मिशन जुपिटर जे चंड ते तक़रीबन 16 किलोमीटर जे इलाइक़े में तहक़ीक़ कंदो। नासा मूजिब मिशन चंड जी बर्फ़ानी तहनि जो जाइज़ो वठंदो। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में ॿी टेस्ट मैच जे पहिरें ॾींहं वारी रांदि ख़तम। क़ौमी टीम 5 विकेट जे नुक़सान ते 259 रन्स ठाहे वरितियूं। कामरान गुलाम 118 ऐं ओपनर साइम अयूब 77 रन्स ठाहे नुमाया रहिया। मोहम्मद रिज़वान 37 ऐं सलमान आगा 5 रन्स ठाहे क्रीज़ ते मौजूद सीरीज़ में इंग्लिश टीम खे बुड़ीअ जी भेट में 1 मैच तां सरसी हासिल। हॉलीवुड फिल्म डेडपूल 4 जो नओं ट्रेलर जारी। एनिमेटेड एक्शन फिल्म ईंदड़ साल सिनेमा घरनि जी ज़ीनत बणजंदी।